ही तकरीबन ज़रे घटि तकरीबन 200 टेंट थी वेंदो। कालीनूं आहिनि, टेंट आहे, कालीनूं आहिनि, मच्छरदानियूं आहिनि। ही मच्छरदानियूं पयूं आहिनि। कंहिं बि ग़रीब खे अॼु ताईं का मच्छरदानी न आहे मिली, न कंहिंखे को टेंट मिलियो आहे। 2 साल बोर्ड खे गुज़री आहिनि, हाणे ही सामान लॾियो, ही वञे पियो, ख़बर न आहे कंहिं कहिड़े बोतारो वठी वेंदो सामान। ही हितां जा फैज़गंज जा तालुके जा तफ़ेदार, AC, असिस्टेंट कमिश्नर ऐं उन सां गॾु ॿिया जेकी बि अमलदार आहिनि, सभु हिन में शामिल आहिनि। ही आला क़िस्म जी क्वालिटी जा, ही जेके ॿाहिरि मुल्क जूं ही जेके मच्छरदानियूं आयूं आहिनि, उन खां अलावा ही नवंबर 2022 जी डेट हिन ते लॻी पई आहे, पर अॼु ताईं कंहिंखे बि नज़र में न आहे आयो। ही नवंबर 2022 डेट लगी पई आहे, रिलीज़ डेट तव्हां ॾिसी सघो था। पर अॼु ताईं कंहिं बि ग़रीब खे न का मच्छरदानी मिली आहे, न को टेंट मिलियो आहे।